Hello, assalamu alaikum, good evening and welcome to Rangan Bhari Shaam with me, Kiran Meer. कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो, ख़ैरियत सां आहियो, मज़े में आहियो, सर्दी इंजॉय करे रहिया आहियो ऐं बिल्कुलु इंजॉय कयो ऐं एहतियात बि कयो, छो त एहतियात लाज़मी आहे। एहतियात न कंदा त ही जेका कराची जी जेका थधि आहे न, उहा अहिड़ी थधि आहे जो महसूसु थींदी त लॻे कोन थी, पर असांखे इफेक्ट कंदी आहे इंटरनल बॉडी जे अंदरि। ऐं जॾहिं उहा इंटरनल बॉडी में जॾहिं वेही रहंदी आहे, अंदरूनी मतिलबु जिस्म जे अंदरि वारे हिसनि में जॾहिं वेही रहंदी आहे, हॾनि में जॾहिं असांजे वेही रहंदी आहे, पोइ असांखे ख़बर पवंदो आहे त मतिलबु ख़बर पवंदी आहे त असांखे ज़ुकाम बि थियो आहे, असांखे बुख़ार बि थियो आहे ऐं असांखे जोड़नि में बि सूरु थो पए ऐं इलाही शयूं थींदियूं आहिनि असां सां जेके असांखे उन टाइम महसूसु न थींदियूं आहिनि। सो इन जे करे मां रोज़ु तव्हांखे चवंदी आहियां त भई जॾहिं बि तव्हां ॿाहिरि निकिरो था, पंहिंजे नंढड़नि ॿारनि खे स्पेशली जेको आहे ढके करे निकिरो, गरम कपिड़ा पारायो ॿारनि खे ऐं ॿारनि खे कैप्स लाज़मी पारायो। उन्हनि जो मथो ढकियलु हूंदो, उन्हनि जा पेर ढकियलु हूंदा, उन्हनि जो सीनो ढकियलु हूंदो त ॿारनि जी हिफ़ाज़त रहंदी ऐं ॿार थधि खां बचंदा। ऐं वॾा जेके बि आहिनि, स्पेशली तव्हांजे जेके बुज़ुर्ग आहिनि, उन्हनि खे बि घरनि जे अंदरि जॾहिं तव्हां गरम कपिड़नि में उन्हनि खे रखंदा त उहे बि थधि खां बचंदा। ऐं जीअं त मां तव्हांखे ऑलरेडी ॿुधाए चुकी आहियां त इन्फ्लुएंज़ा वायरस तमामु घणो कराची जे अंदरि फैलियलु आहे, जंहिंमें प्राइवेट हॉस्पिटल्स जा जेके बि एमरजेंसीज़ आहिनि उहे तक़रीबन फुल थी विया आहिनि। ऐं इन्फ्लुएंज़ा त इहो आहे त सम्झो त हाणे मतिलबु नॉर्मल शइ थी वई आहे। हर इंसान खे इन्फ्लुएंज़ा वायरस आहे ई आहे। उनजे अंदरि तव्हांखे खंघि थिए थी, तव्हांखे जेको आहे ब्रीदिंग इशूज़ थियनि था, तव्हांखे जेको आहे ज़ुकाम थिए थो, तव्हांखे हॾनि में सूरु थिए थो, तव्हांखे 100-200 डिग्री बुख़ार थी थो वञे ऐं जॾहिं तव्हां डॉक्टर ॾे वञो था त डॉक्टर तव्हांखे ॾिसण सां ई चए थो त भई तव्हांखे इन्फ्लुएंज़ा जेको आहे वायरल थी चुको आहे। सो इन खां एहतियात सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो आहे त मास्क पायो, सोशल डिस्टेंसिंग रखो ऐं सैनिटाइज़र्स लाज़मी यूज़ कयो। उन खां अलावा जीअं त कल्ह जेको आहे हिकिड़ो हादसो पेश आयो आहे त इन ते मां थोरो ॻाल्हाइणु चाहींदमि। उहो इहो ॻाल्हाइणु चाहींदमि त नंढड़ा मासूम ॿार आहिनि, असांजा गुलनि जी ॿार आहिनि, असांजा असासा आहिनि, असांजो मुस्तक़बिल आहे ऐं इन मुस्तक़बिल खे जेको आहे असां ईअं नथा ज़ाया करे सघूं। ज़ाहिर आहे ॿार जॾहिं आहे त पंहिंजे माउ पीउ खे ॾाढो प्यारो हूंदो आहे, हर औलाद पंहिंजे माउ पीउ खे प्यारो आहे, पर मुंहिंजे ख़्याल सां जिथे ॿारनि जी ग़लती छा, ॿार त ॿार आहे, खेॾंदो बि ऐं पर माउ पीउ खे बि थोरो ख़्यालु करणु घुरिजे। त ॿारु जेकॾहिं ॿाहिरि निकितो आहे, तव्हांखे ख़बर आहे त कराची हिकु अहिड़ो शहरु आहे जिते जाइ जाइ ते खॾा खोटियल आहिनि, जाइ जाइ ते गटर खुलियल आहिनि ऐं उन्हनि गटरनि जे अंदरि ढक बि कोन्हनि के। गवर्नमेंट चवे थी, असांजे KMCI चवनि था असां ढक हणी था वञूं, रातो की राति में ढक ग़ाइबु थी था वञनि। ठीकु आहे, अंडरस्टूड आहे, ॻाल्हि सम्झ में अचे थी, पर जंहिं सोसाइटी में या जंहिं पाड़े में या जंहिं एरिया जे अंदरि तव्हां ॾिसो था त ॿारनि जी रश बि आहे, हर कंहिंजो अचणु वञण बि तमामु घणो आहे, त घटि में घटि मिली जुली करे कोई ढक उन ते हणी छॾे त इन्हनि हादसनि खां असां बची वेंदासीं। 6 सालनि जो नंढड़ो मासूम ॿारु जेको कंहिं ॿिए शहर में मामे जी शादी अटेंड करणु आयो हुयो ऐं उहो हुन गटर में किरी पियो आहे खेॾंदे खेॾंदे ॿियनि ॿारनि सां गॾु, ऐं उनजी जेका लाश मिली आहे उहा बि 2-3 कलाकनि खां पोइ मलीर नदी मां मिली आहे। सो इहो हिकिड़ो वॾो हादसो आहे ऐं अहिड़ा हादसा रोज़मर्रा जी ज़िंदगी में असांजे जेको आहे न शहर में पेश ईंदा आहिनि ऐं केतिरा ई एतिरा हादसा जेके असां ॿुधंदा आहियूं त भई रोड ख़राबु आहिनि, बरसाति थिए थी, खॾा जेके आहिनि उन सां पाणी सां भरिजी था वञनि पिया ऐं बाइकर्स जेके आहिनि पंहिंजी फैमिली सां या पंहिंजे ॿारनि सां हुन खॾे में टकराइजी किरी पिया, कोई नाले में किरी पियो, कोई गटर में किरी पियो। सो इहे हादसा त पेश ईंदा रहंदा आहिनि, पर हीउ जेको हादसो आहे इन खां पहिरियां इन ई गटर जे अंदरि ॿुधण में आयो हुयो त नंढड़ो 4 साल जो नंढड़ो मासूम ॿारु हुज़ैफ़ा बि इन में किरी करे पंहिंजो जान ॾेई चुको आहे। सो मुंहिंजे ख़्याल सां इन ते थोरो नोटिस खयो वञे ऐं मां इहो ई चाहींदसि त पंहिंजे प्रोग्राम जे तवसुस सां जेके बि असांजा भाउ भेण असांखे ॾिसी रहिया आहिनि, चाहे उहे कराची में या कराची खां ॿाहिरि किथे बि तव्हां ॾिसी रहिया आहियो असांखे, त बराए महिरबानी पंहिंजे आसे पासे में जॾहिं अहिड़ी का शइ ॾिसो था त उनजो नोटिस लाज़मी खणो, इतला लाज़मी ॾियो ऐं मिली जुली करे जेकॾहिं कोई अगरि कमु नथो करे या गवर्नमेंट कमु नथी करे या कोई ॿियो कमु नथो करे त मिली जुली करे तव्हां ई पंहिंजे ॿारनि जी हिफ़ाज़त कयो ऐं इन्हनि गटरनि जे ढकनि खे तव्हां वठी करे ऐं उन्हनि खे ढक ॾेई छॾियो त मुंहिंजे ख़्याल सां इलाही हद ताईं मसइला सही थी वेंदा।
सो अॼु असां सां गॾु ज़बरदस्त गेस्ट आहिनि जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजे भरिसां हिकिड़ी ज़बरदस्त आयत बि आहे ऐं ज़रूरु पुछंदासीं त ही कहिड़ी आयत आहे सर खां ऐं उन खां अलावा सभिनि खां पहिरियों जेको मां तारुफ़ कराइणु चाहींदमि असां सां गॾु आहिनि ज़ाहिद राजपर साहबु पोइट आहिनि राइटर आहिनि कैलीग्राफिस्ट आहिनि पेंटर आहिनि मेंबर ऑफ आर्ट्स काउंसिल कराची क्रिएटिव हेड ऑडियो लैब स्टूडियो ऐं शाह अब्दुल लतीफ़ साहब जी पोइट्री लिखंदा रहंदा आहिनि वो बि कैलीग्राफी में ऐं मुख़्तलिफ़ बेत उन्हनि जा लिखिया अथनि ऐं लास्ट ईयर हिननि जी एग्ज़िबिशन थी ह्यूस्टन अमेरिका में हाणे जेको आहे नेक्स्ट मंथ हिननि जी एग्ज़िबिशन थियणी आहे वॉशिंगटन में सो हिननि खे बि भलीकार कंदासीं उन खां अलावा असां सां गॾु मोहम्मद शफ़ीउद्दीन साहब मौजूदु आहिनि डिजिटल इस्लामिक कैलीग्राफिस्ट आहिनि ऐं उन्हनि खे बि असां भलीकार कंदासीं अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। कैसे हैं आप? ठीक हैं? खैरियत अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। आपको देखकर दोबारा बहुत अच्छा लग रहा है, एक साल बाद तकरीबन आपसे मुलाकात हो रही है। बिल्कुल बिल्कुल, लास्ट टाइम रमज़ान में मेरा प्रोग्राम हुआ था। बस रमज़ान भी ऑलमोस्ट आने ही वाला है। जी जी बिल्कुल, आमद आमद। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। की आयो सर? ठीक आयो? फर्स्ट क्लास, अल्लाह जा करम। तबीयत ठीक आहे तव्हां जी? अल्लाह जा करम। तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु आहियां सर। तव्हां ॿुधायो अॼुकल्ह तव्हां माशाल्लाह कहिड़ी शइ ते कमु करे रहिया आहियो? मां अॼुकल्ह नओं हिकिड़ो प्रोजेक्ट आहे एब्स्ट्रैक्ट आर्ट में, उहा थोरी कैलीग्राफी खां अलॻि आर्ट आहे एब्स्ट्रैक्ट। उनजा मज़मून आहिनि डांसिंग ऐं म्यूज़िक, उन ते कयां थो पियो कमु। एब्स्ट्रैक्ट बि ॾाढो ॾुखियो आहे ऐं उहो बि हैंड सां? हा। उहे मूं वटि कुझु स्केचिस हुआ पर मां खणी कोन सघियो आहियां, बाक़ी मूं वटि मौजूदु आहिनि जेके मथां। सही सही सही। सर इहो तव्हांखे कीअं शौक़ु थियो, मतिलबु त तव्हां छा सोचे करे ऐं तव्हां हिन फील्ड में आया? माशाल्लाह तव्हां राइटर आहियो, तव्हां माशाल्लाह जेको आहे पोइट्री कयो था, त वरी पेंटिंग जी तरफ़ तव्हांजो कीअं रुझान थियो? न बेसिकली आउं आहियां इंजीनियर आहियां, टेक्सटाइल इंजीनियर। बेसिकली मुंहिंजी जेकी आहे त मां टेक्सटाइल इंजीनियर आहियां, पर हीउ जेको लिखण जो खातो आहे या आर्ट वारो खातो आहे, म्यूज़िक वारो खातो आहे, इहे मिड़ई ईअं असांखे शायदि सप्लीमेंट में मिलिया आहिनि जेके असां सां गॾु अटैच आहिनि शुरू खां वठी। त मूंखे यादि आहे त मां 6वीं क्लास में हुयुसि त मूं नज़म लिखियो हो, तॾहिं मुंहिंजी उमिरि 10 साल हुई। त माना इहे शुरू खां वठी इहे अटैच, माना इहे आर्ट इहे आर्टिस्टिक जेके हुनर आहिनि इहे गॾियल आहिनि, मूसीक़ी ऐं आर्ट ऐं शाइरी। सही। बाक़ी बेसिकली आउं टेक्सटाइल इंजीनियर आहियां। टेक्सटाइल इंजीनियर आहियो त टेक्सटाइल इंजीनियरिंग तव्हां कई त उन खां पोइ तव्हां पंहिंजी फील्ड में तव्हां कॾहिं कोई कमु या छा कुझु न कयो? न, बसि मूंखे शुरू में थोरो मामिलो हो एलर्जीअ जो, त जॾहिं मां फील्ड में माना जॾहिं कई त मां फील्ड में त मूंखे थोरो प्रॉब्लम आया। बेसिकली उहा मूं जेकी कई उहा वीविंग में कई, डिज़ाइनिंग में। हीउ जेको कपिड़े में जेको कपिड़ो जेको वीव थिए थो ऐं उन खां पोइ उन ते जेके गुल ॿूटा या जेको बि आर्ट छापियो वञे थो उन ई शोबे में कयो, उहो ख़ुदि आर्ट सां टच आहे। तंहिंजे करे उहो साॻियो ई मूंखे, मां एब्स्ट्रैक्ट कयां थो, उहो साॻियो ई उन मां जेको आहे सो उन में क्रिएशन मां आणियां थो। भई कपिड़े में न आणे सघियुसि, उहा ॻाल्हि आहे, पर हीअ त माना बचपन खां ई अहिड़ी शयूं जेके मां कंहिं बि इदारे खां सिखियो बि कोन हा। हिकिड़ो मुंहिंजो उस्ताद हो, सीस ऑफिसर हो, अलीब शेर भेण, उहो कस्टम कलेक्टर हो, उहो कैलीग्राफी कंदो हो, माना शुरूअ खां वठी मां उनजो कमु ॾिसंदो हुउसि। उहो ईअं आर्ट बि कंदो हो, मल्टी हिकिड़ी शख़्सियत हो जेको उहो शाइरी उहो लिखंदो हो ऐं आर्टिस्ट बि हुयो ऐं असांखे अंग्रेज़ी पढ़ाईंदो हो। पोइ आख़िर में उन टीचिंग छॾे वरी पोइ CSA ॾिनी त वरी कस्टम कलेक्टर थी वियो। उनजे उहो ई हिकिड़ो मूंखे उत्साह हुयो बचपन में, बाक़ी उन खां पोइ इहो सिंपली इहो कमु पाण कंदे कंदे ई सिखिया आहियूं। माशाल्लाह माशाल्लाह, सही, ज़बरदस्त। सर तव्हां सां अञा गुफ्तगू करणी आहे, इंशाल्लाह इलाही शयूं आहिनि जेके तव्हां सां डिस्कस कंदासीं। मोहम्मद शफ़ीउद्दीन साहब भी असां सां गॾु आहिनि। सर माशाल्लाह, पहले तो आप ये बताइए कि डिजिटल कैलीग्राफी क्या है, इसके बारे में बताइए। भाई जिस तरह हैंडमेड एक मतलब आर्ट वर्क होता है जिसमें कैनवस के ऊपर लोग काम करते हैं, मुख्तलिफ डिज़ाइन प्रिंटिंग वगैरह बनते हैं हाथ से, इसी तरह जब से कंप्यूटर आया है तो इसके अंदर आपके लिए बहुत इजी हो गया कि एक ही जगह पे बैठ के
آپ اس کو ڈیجیٹلی آپ اس کا رب بھی اریز بھی کر سکتے ہیں, بنا بھی سکتے ہیں, اپنے مرضی کا اس میں بیک گراؤنڈ جو ہے فارمیشن اس کی چینج کر سکتے ہیں. جبکہ ہاتھ سے یہ ہوتا ہے کہ ایک دفعہ اگر آپ نے ایک چیز کر لی تو اس کے بعد اس میں کوئی گنجائش نہیں رہتی کہ آپ اس کے اوپر اوور رائٹ کریں یا کچھ کریں. اس کے اندر ملٹیپل آپ کے پاس آپشنز رہتے ہیں کہ اب جیسے میں اپنا آرٹ ورک جب بناتا ہوں اس کے اندر میں خود پہلے ہی ایک ذہن میں خاکہ ہوتا ہے کہ یہ مجھے بیک گراؤنڈ اس کے ساتھ کلر میچنگ, اور یہ اب جب دیکھ رہے ہیں 2-4 بنے ہیں. ویسے تو میں الحمدللہ اوور 300 کے قریب آرٹ ورک بنا چکا ہوں. ماشاءاللہ ماشاءاللہ. جی تو ہر ایک جو ہے نا ایک دوسرے سے مختلف ہے, ہر اور ڈفرینٹ کلر کمبینیشن اور بیک گراؤنڈس کے ساتھ. صحیح. تمام چیز. تو آپ یہ کمپیوٹر پہ کرتے ہیں تو کتنا ٹائم لگتا ہے ایک کوئی پکچر بنانے میں؟ 3 سے 4 گھنٹے لگ جاتے ہیں تقریباً جی ایک آرٹ ورک بنانے میں. سم ٹائمس تو ایسا ہوتا ہے کہ میں 2-3 بھی بنا لیتا ہوں ایک دن میں. کبھی کبھی ایسا ہوتا ہے کہ 2 گھنٹے بیٹھے ہیں لیکن کچھ بن نہیں پایا. اچھا, تو ایسا بھی ہوتا ہے سم ٹائمس. اچھا جی بالکل. صحیح. اچھا یہ بتائیے گا یہ کون سی آیت ہے؟ یہ قل هو اللہ احد قل هو اللہ اللہ الصمد احد لکھا ہوا ہے. ماشاءاللہ. تو یہ بھی آپ نے کمپیوٹر پہ ہی جی بنایا ہے؟ یہ جتنی بھی آپ کو نظر آ رہے ہیں فن پارے یہ سب کمپیوٹرائزڈ ہیں, فلی کمپیوٹرائزڈ ہیں. تو یہ آپ کے مائنڈ میں کیسے آتا ہے کہ یہ میں اس طرح سے بناؤں؟ بس ایک طرح سے ہی سمجھ لیں کہ گاڈ گفٹیڈ چیز ہے اللہ تعالیٰ کی طرف سے. تو والد صاحب بھی جو ہیں یہ بڑا لائک کرتے تھے. ہم بچپنے سے دیکھتے تھے کہ وہ مختلف پہلے شروع زمانے میں تو وہ اخبار کے مختلف ضمیمیں چھپتے تھے جس کے اندر کوئی نہ کوئی اسلامک ٹچ ہوتا تھا اس میں آیتوں کا. تو ابو نے پورے روم کے اندر جو ہے نا چاروں طرف فریمز وغیرہ لگائے ہوئے تھے. تو وہ سمجھیں کہ وہ ذہن کے اندر ایک نقش ہو گئی مجھے چیز, اور اسی طرح آہستہ آہستہ شوق پیدا ہوا جو کمپیوٹر کے ذریعے سے میں نے اپنا شوق پورا کیا. صحیح, زبردست. اور میں آپ کو ایک مزے کی بات بتاؤں, جب آپ رمضان میں ہمارے شو میں آئے تھے آپ نے مجھے محمد والی جو پکچر تھی آپ نے مجھے گفٹ کی تھی, اور آپ یقین نہیں کریں گے وہ آج بھی میرے گھر میں نے لگائی ہوئی ہے اور بہت خوبصورت ہے. چلیں تھینک یو. اور بہت خوبصورت ہے, اور اس کو دیکھ کے اتنا سکون ملتا ہے کہ بس میں نے کہا کہ اس کو میں نے لگانا ہے. صحیح بہت خوبصورت لگتی ہے. جزاک اللہ, تھینک یو سو مچ. تو سر جی سر ॻाल्हि थो करे डिजिटल कैलीग्राफी जी, त तव्हां जेके कैलीग्राफी कई आहे घणो करे शाह साहब जे बेतनि ते तव्हां कई आहे जी, त इहो वरी तव्हांखे इंट्रस्ट कीअं आयो? इहो त शाइरी जीअं मूं वटि हुयूं फिगर्स हुयूं, जीअं अयाज़ आहे, ॿिया क्लासिक उन दौर जा जेके शाइर आहिनि, उस्ताद बुखारी हो उन ते. पर लतीफ़ जी कैलीग्राफी में कई आहे, कुझु दोस्तनि हारून साहब कई आहे, ॿियनि असगर मुगेरी कई आहे, मुख़्तलिफ़ दोस्तनि कई आहे. पर मूं जेको इहो कमु कयो उहो थोरो मुख़्तलिफ़ कयो, सिंधीअ खे थोरो ॿिनि शयुनि में टच कयनि, अरबी ऐं पर्शियन जेके आहिनि सो डिक्शन खणी करे उहो मूं कमु कयो. त उहो बराह रास्त तव्हांखे ॼण सिंधीअ जो बि कोन लॻंदो ऐं अरबिक बि कोन लॻंदो, थोरो उहो मुख़्तलिफ़ कयो, थोरो हा मुख़्तलिफ़ शइ में वर्जन में ठाहियो. पोइ उहो तजुर्बो कयो, पोइ ईअं आहिस्ते आहिस्ते इहो तजुर्बो जेको आहे सो हुनखे वधाईंदो वियुसि. हुन में पहिरीं 2-4 पेंटिंग्स ठाहियूं, पोइ वरी ठाहियूं, पोइ अहिड़े नमूने सां हिकिड़ी सीरीज़ ठाहे छॾी. उन में मां तक़रीबन बिटाई जा के 7-8 सुर जेके आहे खयां, उन्हनि में 2-4 पेंटिंग्स हुन ठाहियूं, जेके लास्ट ईयर हुननि जी एग्ज़िबिशन अमेरिका में जेकी थी. कीअं रही पोइ तव्हांजी उहा एग्ज़िबिशन? माण्हुनि कीअं मोट ॾिनी? छा तव्हांखे फीडबैक मिलियो? बसि मां त एज़ ए आर्टिस्ट उहा एग्ज़िबिशन मूं कंहिं दोस्तनि उते ऑर्गेनाइज़ कई ऐं मूंखे सुठो मान बि मिलियो ऐं मज़ो बि आयो. हिकिड़ो कमु कयो ऐं उनखे जॾहिं उहो तव्हां कुझु ज़ाहिर कयो था त तव्हांखे ॾिसण साईं जीअं कमु कयो आहे न, इहे उहो जेकर घर में पियो हुजे हा, ॾिसे ई न हा केरु, त उनजी एतिरी एप्रिसिएशन न हूंदी आहे. माण्हू पाण ॾिसे पाण मज़ो वठे सघे थो, पर माण्हुनि खे ॾेखारे. उन्हनि में मुंहिंजूं शयूं मुंतक़िल थियूं घणनि जॻहनि ते. उते दोस्त कैनेडा खां आया, UK खां आया, उन्हनि पंहिंजे घरनि लाइ वरितियूं ऐं उन में मूंखे कुझु फ़ाइदो बि थियो ऐं मुंहिंजो कमु जेको आहे सो उहो बि जेको आहे सो हाईलाइट थियो. इहे सभु माना मिली करे इहे फ़ाइदा हुया. अच्छा, इहो मूंखे ज़रूरु ॿुधायो त हाणे शाह साहब ठीकु आहे, इलाही फेमस पोइट आहिनि असांजी सिंध जा, इंटरनेशनल लेवल ते सुञाणा वेंदा आहिनि, पर इन्हनि जी जीअं पेंटिंग्स तव्हां बेत वग़ैरह जीअं लिखो था, डिफरेंट तव्हां ॻाल्हि कई त न सिंधी थो लॻे न अरेबिक थो लॻे, हिकिड़ो डिफरेंट टच थो अचे, त ॿाहिरनि मुल्कनि में पोइ उनजी केतिरी वैल्यू आहे, केतिरो लाइक कनि था? छा सिर्फ़ु सिंधी न बल्कि ॿियनि लैंग्वेजिस जा माण्हू बि
मतिलबु इन में अट्रैक्ट थियनि था? न उहो मूंखे उते ईअं नज़र न आयो त को अंग्रेज़ हुजे उहो तव्हांजे सिंधी कैलीग्राफी खे पसंदि कंदो हुजे, या इवन या ॿिया जेके ॿिया असांजूं ज़ातियूं आहिनि सिंधियुनि खां अलावा, मिसाल पठाण पंजाबी आहे, त उन्हनि खे मुंहिंजे ख़्याल में एतिरी इंट्रस्ट न। हा हिकिड़ो हुयो उर्दू स्पीकिंग ह्यूस्टन में, उन मूंखां उहा तस्वीर मुंहिंजी तस्वीर हुन वटि पहुती ऐं उहा वरिती उन दोस्त खां, हालांकि उहा तस्वीर ईअं कंहिंखां थी आई पर हुनखे वणी त हुन चई लतीफ़ ते कमु थियल आहे त मां खणां थो। पर बेसिकली इहो आहे त माण्हुनि खे जेको आहे सो इन सॼो इहो आर्ट आहे, आर्ट जो क़दुरु आहे उहो न को घणो हिते आहे न को हुते आहे। पर हिकिड़ो वक़्तु हूंदो हुयो सर, असां नंढे हूंदे ॿुधंदा हुआसीं, ॾिसंदा हुआसीं त आर्ट लवर हिते मौजूदु आहिनि, एॾियूं वॾियूं वॾियूं एग्ज़िबिशन्स थींदियूं हुयूं, पेंटिंग्स लॻंदियूं हुयूं वॾनि वॾनि माण्हुनि जूं, ऐं लखनि लखनि में उहे सेल थींदियूं हुयूं। पर अॼु जो जेको आर्टिस्ट आहे, छा उहो अर्न करे सघे थो हुन मां? न, हिते जेको कुझु आर्टिस्ट अथनि जेके प्रोफेशनली वीचारा हिते कराची में मां जीअं हिते क्लिफ्टन में रहियो आहियां, ज़िंदगी गुज़ारी आहे, मां हिते ॼाओ आहियां, त मूंखे कुझु गैलरीज़ हिते नज़र अचनि थियूं क्लिफ्टन में जेकी टॉप क्लास जा जेके सर इन ॻाल्हि खे जेकॾहिं कंटिन्यू कयूं ब्रेक खां पोइ, ब्रेक जो बि वक़्तु आहे। जी व्यूअर्स, वक़्तु थियो आहे ब्रेक जो, जल्दी हाज़िर था थियूं। वेलकम बैक व्यूअर्स, बेर तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में। तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था, असांखे कॉल करे सघो था, नंबर वहां जी स्क्रीन ते अची रहियो आहे। सो जल्दी सां पंहिंजा मोबाइल्स खणो ऐं असांखे कॉल कयो, असांजे प्रोग्राम में शामिल थी वञो। ऐं जेकॾहिं तव्हां बि आर्ट लवर आहियो त तव्हां बिल्कुलु असांजे प्रोग्राम में शामिल थी करे सवाल करे सघो था। त सर, जीअं आर्ट जे हवाले सां ॻाल्हि थी रही हुई त एग्ज़िबिशन्स कंहिं दौर में थींदियूं हुयूं, आर्ट लवर हूंदा हुआ, अॼु जे दौर में उहे नज़र नथा अचनि, या ॻाल्हि असां करे रहिया हुआसीं, त मां चाहींदसि हिन ॻाल्हि खे कंटिन्यू कजे। हा, इहो आहे त एप्रिसिएशन माण्हू खे, फ़नकार खे, जेको आर्टिस्ट खे न मिलंदी त उहो छा कंदो वीचारो, आइसोलेट थी या हितां भॼी था वञनि, या वरी उहो रिज़ल्ट ई कोन थो मिले न। मां इहा तव्हांखे मिसाल ॾिनो त मां हिकिड़ो कमु कयो ऐं उहो इन खां अॻु में इन लेवल ते सिंधीअ में कमु कोन थियो, ईअं को शौक़ में 2-4 तस्वीरूं राज साहब ठाहियूं। राज साहब जो सुठो कमु हो, राज जेको PTV ते उन कमु पंहिंजो रखंदो हो, उन सुठो लतीफ़ ते कमु कयो हो। हारून चन्ना आहे, 2-3 माण्हू आहिनि जंहिं कमु कयो, पर उन्हनि वीचारनि खे बि जेको आहे सो उन अंदाज़ में कोन खयो वियो आहे। ऐं मां तव्हांखे पाण इहा ॻाल्हि थो ॿुधायां त मां फेसबुक ते त ख़ैरु हाणे मूंखे 2-3 साल थिया आहिनि त मूं फेसबुक पंहिंजो ओपन कयो, इन खां अॻु में न हूंदो हुउसि फेसबुक ते। त उहो जेकर उन ते मां जीअं खोलियो त उनखे रखंदो आहियो आहियां, पंहिंजे स्केचिस खे, कैलीग्राफी खे रखंदो आहियां, लतीफ़ ते मूं हिन सूरत हीउ कमु कयो, कमु कयो। त मां इहो चवां त मूंखे अमेरिका खां कॉल अची वई त असां तव्हांजे लाइ प्रोग्राम कयूं था हिकिड़ो, उन्हनि अवॉइड कयो। पर हितां जी सिंध गवर्नमेंट कॾहिं बि कोन कयो त असांजो कहिड़ो कमु थी रहियो आहे किथे। त मूंखे हिकिड़ो डिपार्टमेंट आहे सकाफ़त खातो, हा, सकाफ़त, उन जी तरफ़ां मूंखे चया त भई तव्हां कहिड़ो कमु कयो आहे, असांखे ॾेखारियो, या माण्हू हुते कान निगोशिएशन्स होती आहे। आर्ट काउंसिल आहे, मां हुनजो 20 साल खां मेंबर आहियां। त माना इहा हिकिड़ी अलॻि दुनिया आहे, मतिलबु इन दुनिया खे असां पूरा कोन था पहुची सघूं। जेके पूरा पहुची सघनि था उहे ॾाढा उते पहुचनि बि था, उन्हनि खां मुस्तफ़ीज़ बि थियनि था, उहे पंहिंजा कम बि कनि था। पर मुंहिंजे ख़्याल सां असां वटि सिंध में चंद आर्टिस्ट हूंदा, चंद अहिड़ा आर्टिस्ट हूंदा, छा उन्हनि खे बि उन लेवल ते नथो सुञातो वञे, या उन्हनि खे उन लेवल ते नथो एप्रिशिएट कयो वञे? हा, ईअं ज़ाती तौर ते त कंहिंखे कयो हूंदो, पर ईअं ओवरऑल न। मां चवां त ओवरऑल जेको आहे सो फ़नकारनि खे एप्रिशिएट कयो थो वञे, ईअं कोन जेको पंहिंजे हिमत में को चढ़ी आयो ऐं को स्टार थी वियो, त जंहिंजी मतिलबु हाणे ममताज़ आहे, जीअं ममताज़ हाणे उहो कुझु बि ॻाईंदो पियो, उहो पंहिंजे हुन सां चढ़ी आयो,
त अहिड़े क़िस्म में कंहिं दौर में शमन हो, कंहिं दौर में मंज़ूर हो। हाणे उहे माण्हू उहे माना कमाल जा रागी आहिनि, पर उहे ॻाइनि उहे था जेको माना उन्हनि खे कंपनी जेकी चवंदी बाबा हीअ शाइरी तोखे ॻाइणी आहे सही, छो त तोखे असां एतिरा पैसा ॾियूं था, तोखे जेको बि आहे ॻाइणो। हाणे उहे इन्हनि जो इहो कैलिबर हो जंहिं वक़्त में उन्हनि जा हिकिड़े कैसेट में ऐं 8 कलामनि में 6 कलाम कमाल जा हूंदा हुआ समाजी तौर ते, उहो उन में 2 कलाम अहिड़ा तव्हां उन्हनि खे रिजेक्ट करे सघो था। सही, पर हाणे उहे कलाम उहे ई साॻिया फनकार ॻाइनि था पिया, जंहिंजी हिकु एल्बम आहे हिकिड़ो 10 गाननि जो, उन्हनि में तव्हां 8-9 रिजेक्ट करे छॾंदव। हिकिड़ो ई वञी कोई इहो क्लिक थो मयार न बचो। इन जे करे असांखे इहा थोरी फ्रस्ट्रेशन हुई ऐं त अदो इरफान साहब समूह भाऊ यासिरा जीअं, त असां इन ॻाल्हि खे महसूसु कयो, घणे वक़्त खां ईअं महसूसु कंदा था अचूं। त पोइ असां हिकिड़ो चयो त हाणे असां भई PTV जे दौर बि ॾिठो, मां उनखे क़रीब ॾिठो जंहिं वक़्त में उहो प्रोड्यूसर आहे ऐं जंहिं वक़्त में उहे आर्टिस्ट हुआ, जंहिं वक़्त में मां ख़ुदि बि उते जेको आहे 16 सालनि खां वञा थो, मुंहिंजा गीत हलनि था पिया ॿारनि जे प्रोग्रामनि में, गीत हलनि था, त मां नंढे इलाइक़ो खां उन में शामिलु आहियां, उन सॼे उन शयुनि खे ॾिसां वेठो। उन दौर में पोइ बि कमु थींदो हो। उन खां पोइ जॾहिं PTV वई त सची ॻाल्हि त वरी KTN सिंध TV जेके आया, उन्हनि में असांखे इलाही उमेदूं ऐं ॾाढो शुरूअ में ॾाढो मां पाण जेको आहे सो मुंहिंजा सभु दोस्त जेके बि आहिनि, यूसुफ खां वठी वेंदे अशफाक आज़र खां वठी जेके बि आहिनि, उन्हनि हिते जी कमु कयो वरी, ऐं असां वरी मां सिंध TV ऐं इन ग्रुप में कुझु वक़्तु रहियुसि। पर ॻाल्हि इहे त उन्हनि जेतिरो पंहिंजे हिसे जो कमु कयो ठीकु आहे, पर उहो घणो कुझु करे सघनि पिया, हाणे करे सघनि था। ऐं असां इन्हनि शयुनि खे महसूसु कंदे पोइ ऑडियो लैब ते असां हिकिड़ी संजीदा मूसीक़ी ऐं उनखे खणी आयासीं, त उहे गाना जेके माण्हू फैमिली में वेही ॿुधे, उहे गाना जेके मैसेज ॾियनि था, उन्हनि गाननि जंहिंमें रूहानी लस्ट आहे, उहे माण्हू ॿुधे ऐं उहे माण्हू करे क्रिएट करे। उनजी असां कोशिशि कई, थोरी घणी उहा कामयाबु थी आहे, पर छा आहे त असां वटि वसाइल जेके आहिनि सो हाणे नॉर्मल, असां न कंहिंखां फंडिंग वठूं, न को स्पॉन्सर कयूं, न को पंहिंजे हिसाब सां जेको करे सघूं था उहो करे रहिया आहियूं। पर इहा हिकिड़ी इहो आहे त हिकिड़ो स्टेप आहे, उहो कमु जेको आहे सो असां 3 सालनि में थोरो घणो उहो जेको ज़ाहिर थियो आहे, त माण्हू इहो चवनि था त हीअ संजीदा मूसीक़ी आहे। न त उन खां ऑडियो लैब त हिकिड़ो नंढिड़ो इदारो आहे न, त जेके वॾा इदारा आहिनि, जेके जिन जी वॾी इन्वॉल्वमेंट आहे, उन्हनि वटि वॾी बजट आहे, उन वटि वेज़ घणा आहिनि, उहे इहे शयूं जेकर कमु करणु चाहिनि त वटि 3-4 कम जेके कनि वेठा, जेके पंहिंजे मिज़ाज खां बि हटी करे समाज जे हिसाब सां उन करणा था पवनि, त उहे भली कयो, पर हिकिड़ो तव्हां कमु अहिड़ो कयो जेको काउंटेबल हुजे। सही, तव्हां 4 अहिड़ा कम कयो था जेके काउंटेबल न हुजनि, पर हिकिड़ो अहिड़ो कमु कयो जेको काउंटेबल हुजे, तव्हां ईअं कम अज़ कमु कयो, त इहा बि हिकिड़ी जेकी आहे सो कंट्रीब्यूशन थींदी। बिल्कुलु सही था चओ। मां पंहिंजे जेको आहे कैमरामैन खे चवंदसि त प्लीज़ तव्हां थोरी इहे पेंट ॾेखारियो, कैलीग्राफी जेका थियल आहे, त सर सां इन ते थोड़ी गुफ्तगू क्यों। सर ये आप हमें बताते जाएं। वो तो सबसे पहले तो अल्लाह है, उसके बाद कुल औज़ बि रब्बिन नास है जी, और फिर रब्बे ज़िदनी इल्मा है, बिल्कुल, और उस तरफ लास्ट में नीचे उसमें इकरा बिस्मि रब्बिकल्लज़ी खलक़ इकरा लिखा बिस्मिल्लाह, हुआ है। ठीक है, और ये बिस्मिल्लाह है, और ये कौन सी है? ये अलम तरा कैफ़ा फ़अल रब्बुका बिअस्हाबिल फ़ील। सही सही सही। नीचे जो नज़र आ रही है आपको। तो ये भी रिसेंट बनाई है आपने? नहीं, ये तो लास्ट ईयर ही मैंने बनाई थी। अभी तो क्योंकि शॉर्ट नोटिस पे मैं आया हूँ तो अभी बना नहीं सका हूँ। तो इंशाल्लाह रमज़ान में कुछ नए आपको आर्ट वर्क देखने को मिलेंगे इंशाल्लाह। तो अभी काम कर रहे हैं किसी और चीज़ पे, किसी आयात वगैरह पे? जी हाँ, अभी कर रहा हूँ मैं। अच्छा, तो कौन सी आयात पे अभी काम कर रहे हैं? डिफरेंट हैं उसके अंदर, जब आएंगे सामने इंशाल्लाह फिर। तो आपने ये कब से स्टार्ट की? मैं 2014 से मैं ये काम कर रहा हूँ इस पे मैं। जी, ऐसे ही बैठे बैठे आपको शौक हुआ या इंटरेस्ट था? बस शुरू तो ये कहते हैं बचपन से ही, जैसे कहते हैं ना, बचपन से शौक था। तो बचपन से ये शौक था, तो वो ज़ाहिर है वो कॉपीज़ के ऊपर और उसके ऊपर ही अपना शौक पूरा करते थे। उसके बाद जब कंप्यूटर आ गया तो एक नहीं। अच्छा, दूसरा ये कि कंप्यूटर के अंदर जो सॉफ्टवेयर है ना, उसकी मैंने थोड़ा सा चेंज किया है। लोग जैसे इलस्ट्रेटर है या फोटोशॉप है, वो उसको उस हद तक ही यूज़ करते हैं। मैंने दोनों को कंबाइन कर दिया, दोनों को। उन दोनों की उसकी फॉर्मेशन चेंज हो गई है बिल्कुल ही। जी हाँ, मैं कोरल ड्रा
ایلسٹریٹر اور فوٹوشاپ تینوں کو کمبائن کر کے پھر میں ایک یہ آرٹ ورک تخلیق کرتا ہوں اپنا. یہ بالکل ہی ایک نئی چیز ہے اگر دیکھی جائے تو. زبردست. جیسے میں نے سر سے بات کی کہ آرٹ لور جو بھی ہوتا ہے یا جو جیسے آپ کام کر رہے ہیں یا جیسے سر کام کر رہے ہیں تو اپریسیشن نہیں ہے, تو کیا یہ حقیقت بات ہے, آپ کو اس طرح کی اپریسیشن بالکل میں ان کے ساتھ ایگری کرتا ہوں. جو بیچارے مطلب یہ ڈس ہارٹ سے بھی ہوتے ہیں, مطلب ہم لوگ جو ہے نا آرٹ ورک وغیرہ جب اس کو اس طرح کی اپریسیشن نہ ملے کسی بھی فورم پہ, جیسے اب یہ دیکھتے ہیں کہ یہاں باقاعدہ ایک پورا ڈپارٹمنٹ ہے, آرٹس کونسل کراچی بھی ہے اور اس کے علاوہ ایک دو اور بھی فورم ہیں, لیکن آپ کے آرٹ اگر آپ فیس بک کے اوپر بھی پوسٹ وغیرہ لگاتے ہو اور لوگ جو اس فیلڈ میں مطلب پیک پر ہیں یا کچھ کر سکتے ہیں نا, وہ بھی آپ کو نہ آپ سے مطلب کوئی بات کرنے کی پوزیشن میں نہیں ہوتے, نہ کچھ کہتے ہیں. اگر آپ ان کے پاس جائیں گے نا تو سب سے پہلے وہ یہ کہتے ہیں کہ فنڈنگ کی بات کرتے ہیں کہ یار آپ کچھ خرچ کر سکتے ہیں, اب یہ یا 50,000 لاکھ روپے اس کی بات کرتے ہیں کہ یہ اگر آپ خرچ کر سکتے ہیں تو پھر ہم آپ کا کام آگے بڑھاتے ہیں. اس طریقے کی باتیں ہوتی ہیں تو پھر آدمی تھوڑا ڈسہارٹ ہو جاتا ہے. جب آپ ایک چیز بنا رہے ہیں تو آپ کیوں دیں, آپ بس وہ کہتے ہیں کہ یہ مطلب ہمارے اپنے ایڈمنسٹریٹو مطلب ایکسپینسز ہیں یا کیا ہیں تو اس کو ہم پروموٹ کریں گے آپ کے آرٹ ورک کو یا ہم کسی سے بات کریں گے. میں لاسٹ ایئر ایگزیبیشن ہوئی تھی, میں شاہ صاحب کو میں نے اپنا ایک آرٹ ورک جیسے میں نے آپ کو پریزنٹ کیا تھا ان کو بھی دیا تھا اور میں نے ان سے بڑے ریکویسٹ کی تھی. یہ تو ماشاء اللہ کہہ رہے ہیں کہ سینئر ممبر ہوں میں پچھلے 20 سال سے, میرے تو ممبرشپ 5 سال سے میں کوشش کر رہا ہوں, میری ممبرشپ ہی نہیں ہوئی ابھی تک کراچی آرٹس کونسل میں. اب میں نے جانا ہی چھوڑ دیا وہاں پہ, بس اپنا شوق ویسے ہی پورا کرتا ہوں میں, تو اپنا کسٹمائز بناتا ہوں لوگوں کو جیسے پسند آتا ہے, جیسے کوئی نیا گھر بن رہا ہے یا کسی کو گفٹ دینا ہے اس موقع پہ یا رمضان کے اندر, تو یہ چیزیں ہیں. آپ ایگزیبیشنز کرتے ہیں؟ ایگزیبیشن ہوئی ہیں میری, مطلب اتنی نہیں 2-3 مطلب ہو چکی ہیں, لیکن اس لیول پہ نہیں ہے جیسے میں چاہ رہا تھا کہ یار تھوڑا سا اور انٹرنیشنلی یہ کام چلا جائے, اس لیول پہ نہیں ہوئی ہیں ابھی تک, کیونکہ بیچ میں نے بتایا نا کہ یہ مسئلے مسائل ہیں. تو ایک آدمی جو ہارڈ ارن منی مطلب کماتا ہے اس کے لیے اتنا افورڈ نہیں کر سکتا کہ یار 1-2 لاکھ روپے خرچ کر کے پہلے وہ ان کو دے اور اس کے بعد پھر آپ اپنا کام شروع کریں. ظاہر ہے آپ یہ بنا رہے ہیں اور اس کے بعد فریمنگ ہے, سب چیزیں ہیں, جی تو پھر آپ ایگزیبیشن کریں گے تو ظاہر ہے آپ بولیں گے کہ بھائی میں جو بھی ہدیہ رکھوں یا جو بھی XYZ اس پہ رکھوں تو ایٹ لیسٹ میرا وہ نکلنا چاہیے. نہیں بھی ہو تو مطلب یہ کہتا ہوں کہ کم سے کم مجھے انٹری تو دے دیں تاکہ لوگ تو دیکھیں. ایک کم سے کم کوئی سولو ایگزیبیشن ہو جائے, اس میں 100-200 لوگ آ کے دیکھیں گے تو 2-4 تو کم سے کم ایسے ٹچ کریں گے کہ جو آپ کو لائک کریں گے یا آرڈر دیں گے یا کچھ کریں گے, کام کو آگے بڑھانے میں مدد ملے گی اس کے لیے. صحیح. جی ہاں. اب تو ویسے میں ایک گرافک ڈیزائنر بھی ہوں, تو میں اپنا اس کا یہ شوق اس کا میں سورس جو ہے نا اس کے اندر سے اپنا نکال لیتا ہوں, اس کا جو بھی ایکسپینسز وغیرہ ہیں. صحیح. کیونکہ میں ایز اے پروفیشنل تو میں بینکر ہوں, میں لاسٹ ایئر میں ریٹائر ہوا ہوں. آپ نے بتایا. جی. تو یہ میں نے ریٹائرمنٹ سے پہلے ہی اپنا کام شروع کر دیا تھا کہ اس کے بعد اپنی ایکٹیویٹیز جاری رکھنی ہے تو کیا کرنا ہے. تو میں نے کہا شفیع الدین آپ کو یہ اس طریقے سے کرنا ہوگا. تو الحمدللہ وہ میں آن لائن بھی کام کرتا ہوں. صحیح. اور میرا بڑا بیٹا جو ہے ماشاءاللہ وہ بھی ڈیزائنر ہے, دبئی میں ہوتا ہے وہ بھی اس کے بھی فیلڈ ہی الگ ہے ایز اے ڈیزائنر کی. آپ کے ابھی تک کتنے فن پارے جو ہیں آ چکے ہیں؟ اوور 300 کے قریب ہو چکے ہیں, بلکہ کاؤنٹ ہی نہیں کیے ہیں میں نے, سمجھنے کے اتنے ہیں ابھی تک. ماشاءاللہ. اب گھر میں اتنی جگہ نہیں ہے کہ میں یہ سب تمام چیزیں ایک دم بنا کے رکھوں, کہ تھوڑا سا یہ ایکسپینسو بھی ہوتا ہے اور اس میں گلاسز وغیرہ بھی لگے ہوئے ہیں اس میں. ظاہر ہے. اور فریمنگ میں خود کرتا ہوں گھر میں. جی ہاں. یہ سارے فریم آپ جی ہاں, کسٹمائز بنائے ہوتے ہیں سائز کے حساب سے, لا کے جب میں اپنے آرٹ ورک جس حساب سے بناتا ہوں اسی میں خود ہی کرتا ہوں. اچھا, زبردست. تو سب سے زیادہ جو خوبصورت تو سبھی ہیں, اللہ کا نام بہت خوبصورت ہے, کیونکہ اس کے ساتھ جو ہے فریمنگ کی بھی سلیکشن کرنی ہوتی ہے آرٹ ورک کے ساتھ, میچنگ کے ساتھ. لیکن سب سے زیادہ جو اٹریکشن جو مجھے لگ رہی ہے نا, ایک قل اعوذ برب الناس میں اور رب زدنی علما, اور وہ اللہ خوبصورت ترین لگ رہے ہیں. بس ہر ایک دوسرے سے مختلف کلر کمبینیشن بھی آپ اس میں اسی وقت دیکھتے ہیں یا وہ پھر بعد میں ڈیسائیڈ؟ بس چینج کرتا رہتا ہوں, جہاں میری آنکھوں کو بہتر لگتا ہے کہ یار یہ آئی کیچنگ ہے اور لوگوں کو پسند آئے گا تو بس وہ اس کو میں ڈن کر دیتا ہوں. جیسے یہ ان تینوں میں اوپر جو ہے, تینوں میں کلر کمبینیشن بہت خوبصورت ہے. جی ماشاءاللہ, زبردست. سر تہاں کے الہین فنکارن گاयो بھی आहे, कहिड़नि फनकारनि तव्हांखे ॻायो आहे? मूंखे हींअर अंदाज़ो त न आहे, पर खोड़ सारनि फ़नकारनि ॻायो आहे. पुराणनि में सरमन सिंधी हो, तामीर हो, परवेश भुट्टो हो, साईं जेको आहे सो
रज़ाक जमील हो उन दौर जा, ऐं मौजूदह में साईं बरकत फ़क़ीर आहे, ऐं इमदाद समूह आहे, ख़ादिम आहे, ऐं उस्ताद मंज़ूर सखीराणी हाणे मुंहिंजो हिकिड़ो नज़म करे रहियो आहे जेको तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में तवील तरीन नज़म आहे सिंधी हिन मौसीक़ी जी तारीख़ जो। सो मंज़ूर पहिरां हिकिड़ो तबसुम जो हिकिड़ो तवील कयो पर उहो त आई थिंक कोई 42-43 लाइन्सिस जो, हीअ 52 लाइन्स जो मुंहिंजो नज़म आहे। ऐं हिनखे 2 साल थी विया आहिनि अञा असां हुनखे हाणे हुनजो वोकल थींदो, पर 2 सालनि में उनमें हिकिड़ी धुन जी चेंज थी, वरी ॿी धुन चेंज थी, वरी मज़ो न आयो, वरी बहरहाल उनखे 2 साल थोरी असां उन ते कमु कयो आहे। अच्छा। ऐं उनजी इंटरनेशनल जेकी यूनिवर्सल म्यूज़िक जेकी आहे सो उन में कमु कयल आहे। उहो सिंधी म्यूज़िक रुॻो न आहे, स्पेनिश इटालियन उन में साज़ जेके आहिनि सो शामिल आहिनि। उहो हिकिड़ो हमागीर हिकिड़ो नज़म आहे। वाह वाह वाह। उहो तूं सितारनि जो सॻो आहे, चंड पुतलो आहे इन्हीअ में, राति कारी वार तुंहिंजा, ही कतियूं सभु हार तुंहिंजा, उबजण तुंहिंजी ॻिची आहे। वाह वाह। त इहो नज़म इहो सॼो सीक्वेंस आहे हिकिड़े क़िस्म जो। सर 52 लाइन्स। 52 लाइन। तो अॻियां कोकाफ़ कहिड़ो, कहिड़ी पाकाई परनि जी, हुस्न जूं कहिड़ियूं हदीसूं, सूंहं जे सलवात में तूं, इश्क जे नायाब आहीं, तूं भेटाई बेत जो को ख़ूबसूरत ख्वाब आहीं। वाह। त इहो हिकिड़ो तवील, इहे त 2 स्टेंज़ा थी विया, कोई मुंहिंजे ख़्याल 6 या 7 8 स्टेंज़ा आहे। उन्हनि मां असां मिनिमम करे उनखे 6 ताईं पहुचायो आहे। माना पोइ बि तमामु वॾो नज़म हो जेको सॼो ॻाल्हाइणु ॾाढो मुश्किल थियो, पर पोइ बि हुनजो तक़रीबन सॼो तत्व कढियो ऐं इन ते तक़रीबन 2 सालनि खां कमु थियो कमु थी रहियो आहे। सही। सर थोरी शाइरी ते ॻाल्हि कयूं। शाइरी ॾिसो था अॼुकल्ह केॾी चेंज थी वई आहे। छा असांजो ॿुधण जो हिकिड़ो टेस्ट चेंज थी वियो आहे या हिकिड़ो ओवरऑल शाइरी चेंज थी वई आहे, छा आहे? टेस्ट चेंज थी आहे हिन माहौल में। असल में समाजी तौर ते माण्हू हींअर अहिड़ी जॻह ते पहुतो आहे त अॻे माण्हू किताब पढ़ंदा हुआ, हिस्ट्री पढ़ंदा हुआ। मतिलबु मूंखे यादि आहे त मां इंजीनियरिंग में पढ़ंदा हुआसीं असां, मुंहिंजी उमिरि जेकी आहे सो 16-15 साल हुई, त उन दौर में मूं लोरका नज़म लिखियो जेको स्पेनिश शाइर हो। स्पेनिश में उनखे उते इस्तसाली थींदी, माण्हुनि सां ज़ुल्म थींदो हो, उनजी मज़ामत कई। दिन टाइम ही वॉज़ 32 years old, तक़रीबन जॾहिं उहो उनखे मारियो वियो त 2-3 सालनि जो नौजवान हो। अच्छा, उनखे अयाज़ जेको आहे सो हाईलाइट कयो। अयाज़ नंढिड़ो उन ते नज़म लिखियो। अयाज़ उन ते नसर में वॾो लिखियो कुझु, उन ते काफ़ी उनजी स्टोरी लाज़िमी। मां स्टोरी पहिरां छो अंग्रेज़ी में न पढ़ी, ऐं अयाज़ खे पढ़ियो तॾहिं मूंखे ख़बर पई त हीअ स्पेनिश शाइर आहे, इन कीअं पंहिंजी जी वारदात कीअं गुज़री। बहरहाल हिकिड़ो शाइर आहे इंटरनेशनली, त मां उन ते लोरका नज़म लिखियो। जेकर मां उहो किताब न पढ़ां हा, अयाज़ खे न पढ़ां, हिस्ट्री न पढ़ां त मां कोन। ऐं अॼु जे दौर जे माण्हूअ जो मसइलो इहो आहे त उहो मोबाइल ॾिसे थो, सिर्फ़ु पढ़े त थो कोन। तंहिंजे करे हालांकि गूगल में बि घणी शयूं पयूं आहिनि, सॼी दुनिया पई आहे उन में, उतां पढ़ी सघे थो, पर उन टाइम खे बि हू प्रॉपर वे इस्तेमालु नथो करे। फालतू शयुनि में सर्फिंग था कयूं, फालतू शयूं वेठा था वीडियो ॾिसूं। हे हो ॾिसनि था उन्हनि शयुनि मां। सो हाणे मिज़ाज माण्हुनि जो हिते पहुतो आहे त हुननि वटि उहा शइ अॼु बि, मगर ॾिसो न तव्हां समाज में फीलिंग्स आहे। अॼु बि तव्हां सुठी शइ जॾहिं ठाहियो था त तव्हांजो जेको आहे सो उनजो व्यूअर आहे, उनजो लिसनर आहे, उनजो पढ़ंदड़ आहे। उन खां पोइ अयाज़ खां पोइ हसन दरसो माण्हू उनखे पढ़ंदा, छोजे उन्हनि शयुनि खे महसूसु कंदा त हीअ जेननि लिखियलूं आहिनि। अॼु बि आहे खोड़ सारा नौजवाननि, मां हींअर कंहिंजा नाला वठां थो, पर कमाल जो लिखनि था, पर उनखे बि का बि एप्रिसिएशन कान्हे सीनियर जे तरफ़ां। मां ओवरऑल ॻाल्हि कयां थो, मां नालो जेकर वठंदुसि सॼी सिंध मूंखां नाराज़ थी वेंदी, त उन्हनि खे बि का एप्रिसिएशन न आहे जेके नौजवान लिखनि था। ऐं जेके उहे बुज़ुर्ग आहिनि जेके तमामु कमाल जा लिखी विया आहिनि, हलीम बाग़ीअ खां वठी जेकर स्टार्ट कयूं था, उन्हनि खे बि एप्रिसिएशन न आहे। माण्हू हिकिड़े 19 ग्रेड 20 ग्रेड जे ब्यूरोक्रेट जेको आहे उनखे थोरो घणो लिखणु अचे थो, थोरी घणी शाइरी कई हूंदी, थोरो घणो निसर कयो हूंदो, उन्हनि जा प्रोग्राम कनि था। कराचीअ में, हैदराबाद में वॾनि होटलनि में प्रोग्राम उन्हनि जा थियनि था। मां इहो त कोन ॾिठो आहे त हलीम बाग़ीअ लाइ को प्रोग्राम करे हैदराबाद में, मिठीअ में फॉर एग्ज़ाम्पल। ऐं इज़ डिज़र्व, उहो उनजो हक़ु आहे ऐं उहो लाइक़ु आहे उनजे।
उनजो कोन था, पर समाज असांजो हिते पहुतल आहे, चवण जो मक़सदु समाज असांजो हिते पहुतल आहे। ऐं सुठी शइ तयारु न थींदी त सुठो ॿुधंदड़ पैदा न थींदो। सही। पीटीवी हूंदी त पीटीवी उन क्लास जूं शयूं ॾींदी, त पीटीवी बि असांखे उन हिसाब सां जेको ठीकु आहे, कुझु मैसेजेबल जेके ड्रामा निकिता उन कुझु मैसेज निकिता, पर उन बि असांजे कल्चर जी उन 100% नुमाइंदगी न कई। हालांकि उन सभु सुठा प्रोड्यूसर आहे, साईं बेदल खां मंज़ूर कुरैशी खां वठी जेतिरा बि हुया सीनियर, उहे ॾाढा सुठा, उन्हनि पंहिंजे हिसे जो वॾो कमु बि कयो, पंहिंजे हिसे जो उन्हनि वॾो कमु बि कयो। पर छा आहे त असांजो थाट, असांजी सोसाइटी कहिड़ी आहे, असांजी तहज़ीब कहिड़ी आहे, असां कहिड़ो मौक़िफ़ रखूं था, असांजो समाज कीअं आहे, ईअं एज़ इट इज़ न ॾेखारे वियो। कुआड़ियूं हे हो जेको ॾेखारिया विया उन दौर में, जंगियूं वॾेरे जा फ़साद आहिनि, उहे ज़रूरु आहिनि, पर ॿिया बि समाज जा ॿिया बि इशूज़ आहिनि, उहे तव्हां त हिकिड़ी माउ केतिरी पंहिंजे ॿार सां प्यारु कंदी आहे, उहो कोन था ॾेखारनि। ड्रामो जेको तव्हां ॾिसो था उहो मुआशरे जी अकासी थो करे। हा, ठीकु आहे, त ठीकु आहे, उहा तव्हांजी ॻाल्हि 100% सही आहे, त असां जेको बि ॾेखारियूं था इट्स पार्ट ऑफ आवर मुआशरो, पर मुआशरे जे अंदरि जीअं सर ॻाल्हि थो करे त हज़ारे शयूं आहिनि जेके अॼु जेके असांजे सोसाइटी में थी रहियूं आहिनि, असांखे उहे बि ॾेखारणु खपनि। इलाही माण्हू इतफ़ाक़ कंदा आहिनि ॾेखारणु खपनि, इलाही माण्हू इतफ़ाक़ कंदा आहिनि न ॾेखारणु खपनि, हिन सां वधीक जेको आहे मसइला मसाइल पैदा थियनि था। सो बहरहाल इहो टॉपिक इलाही वॾो ऐं बहस वारो टॉपिक आहे। हींअर वठूं था ब्रेक ऐं जल्दी हाज़िर था थियूं। वेलकम बैक व्यूअर्स, बेर तव्हांखे भली कार कंदासीं रंगन भरी शाम में। असां सां गॾु ज़ाहिद राजपर साहब मौजूदु आहिनि ऐं मोहम्मद शफीउद्दीन साहब असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि। सो ज़बरदस्त कचेरी हली रही है सभिनी सां। सर आप ये बताइए कि आपने जब ये फील्ड चूज़ की, जैसे तो आपने पहले तो बताया कि आप रिटायरमेंट के बाद आपने ये सारा कुछ काम किया, पे शौक भी था, लेकिन एक होती ना कि आप किसी से इंस्पायर भी होते हैं, तो आपकी लाइफ में कोई ऐसी इंस्पिरेशन रही है जिससे आप इंस्पायर हुए हों? बस मैं सादकिन साहब के आर्ट वर्क से बहुत मुतासिर हुआ हूँ मैं शुरू से। जी हाँ, वही मेरे मेंटोर रहे हैं मतलब, और उनके काम को मैंने वाकई में देखा है कि रिनाउंड शख्सियत है, उनके तारीफ़ के मुताज नहीं है। इंटरनेशनली जो जैसा मुकाम है उनका, उसको मैंने काफ़ी हद तक कॉपी भी करने की कोशिश की, लेकिन ये कि ये बिल्कुल ही डिफरेंट मेरा सेगमेंट हो गया उसके लिहाज से। जी, लेकिन शुरुआत मेरी जो है वो उनसे ही हुई है, मतलब उनके काम को देख कर जो मतलब इस्लामिक कैलीग्राफी जो उन्होंने सबसे ज़्यादा मतलब फैसला ये इस्लामाबाद में जो उनका काम है, फ़बैया अला रब्बिकुम तो क़ज़्ज़बान वगैरह, तो स्टार्ट तकरीबन वहीं से मैंने किया है। सही सही। जी जी। अच्छा, जैसे आपको कोई कहे कि सर हमें ये बना कर दें, तो आप इस तरह भी करते हैं? जी हाँ, कस्टमाइज़ भी मैं बनाता हूँ। जी, कस्टमाइज़ भी बनाते हैं? बिल्कुल। अच्छा, तो फिर उसके चार्जेस अलग होंगे? नहीं, बस 3000 5000 मतलब इन बिटवीन इतना ही चलता है ये रेंज के अंदर, इससे ज़्यादा नहीं है मतलब। सही है, ठीक है ठीक है, चले अच्छा है ना, आइडिया हो गया एक। इंशाल्लाह मैं बनवाऊंगी आपसे, इंशाल्लाह इंशाल्लाह। अच्छा, तो आप बाकायदा ये काम कमर्शियल बेसिस पर करते हैं या फिर सिर्फ अपना शौक पूरा कर रहे हैं? बस दोनों ही समझ लें, 50-50% है। मतलब अगर कोई ऑर्डर आ जाता है, मेरा फेसबुक पे पेज है, लोग बहुत से लोग लाइक करते हैं, किसी को चाहिए होता है तो वो कॉल कर देते हैं कि मुझे फ़लाँ उसमें इवेंट के अंदर लेके जाना है, तो 3 से 4 दिन के अंदर मैं उनको बना के तैयार करके दे देता हूँ। 3 to 4 days। सही, 3 to 4 days में। जी हाँ, टाइम टेकिंग भी बहुत है, और आप जिस तरह कह रहे हैं कि 3 से 4 भी बना लेते हैं आप दिन में, आँखों पर कितना इफेक्ट होता है इसका? आँखों पे तो इतना ज़्यादा नहीं होता, मतलब एक चीज़, एक तो गॉड गिफ्टेड चीज़ है, जब अपने मतलब की चीज़ बन रही होती है तो उसमें टाइम का बिल्कुल पता नहीं चलता, और 2-2 3-3 आर्ट वर्क भी एक दिन में बन जाते हैं, और कभी ऐसा होता है कि एक दिन में कोई एक भी नहीं बन पाता है।
इस तरह भी होता है। लेकिन जहन लगाना पड़ता है उस चीज़ के लिए। हाँ बिल्कुल, वो तो है, ज़ाहिर है। अब ज़ाहिर है मेरा पैशन है, एक इंटरेस्ट है, ये इंटरेस्ट में सबसे ज़्यादा वो होती है कि जिसमें आदमी का इंटरेस्ट होता है उसके अंदर ना आदमी को थकन होती है, ना कोई आदमी को उसको कोई एहसास होता है किसी चीज़ का। हाँ, जब एक काम जी। है जो आपका जी हाँ, इंटरेस्ट लगन वाला से, काम है, बिल्कुल। तो फिर आप उसमें पूरा दिन भी आप उसमें काम सही, करते हैं, बिल्कुल आपको है। में एहसास नहीं ऐसा होता ही है। किसी चीज़ का, ये हकीकत बात है। सर तव्हां खां पोइट्री बि ॿुधंदासीं जी। ऐं पहिरियां त तव्हां इहो ॿुधायो त तव्हांजा बुक्स केतिरा अची चुका आहिनि? बुक्स मुंहिंजा 2 अची चुका आहिनि। अच्छा। हिकिड़ो सिंधीअ में संभारा अकेडमी छापियो ऐं इहो 15-20 साल पहिरां जी ॻाल्हि आहे। ॿियो जेको आहे सो यूके खां हिकिड़ो इदारो संगत, सिंधी संगत आहे, उन्हनि छापियो मेलनकली जे टाइटल सां, उहो शाइरी आहे, ट्रांसलेट कयो कदीर अंसारी। ॿियो हाणे मुंहिंजो हिकिड़ो किताबु रिसेंटली अचे थो पियो, फेबरवरी मार्च ताईं अची वेंदो, हुनजी एग्ज़िबिशन आहे DC में, उहा ब्लैक बेंडेड टाइम जे नाले सां। अच्छा। उहो बि ट्रांसलेशन आहे। उहो ट्रांसलेशन प्रोफेसर इब्राहिम खोखर कयो आहे। ऐं ॿिया पेंडिंग में 4-5 किताब आहिनि जेके पेंडिंग में आहिनि पिया। सही, हुनजी किथे मतिलबु इहे सभु शेरो शाइरी जा आहिनि? ऐं तक़रीबन शेरो शाइरी जा आहिनि। हिकिड़ो किताबु मुंहिंजो जेको आहे सो आहे नॉवलेट आहे, सफ़रनामे जो नॉवलेट आहे, जेको मां हितां निकितो आहियां कराची, माना पंहिंजे हिकिड़ो मुंहिंजो ॻोठु आहे खैरपुर जो डिज़र्ट आहे, नारे साइड खां टच करे थो। फैज़गंज जेको आहे जी जी। उहो जीअं ख़तमु थिए थो, लैंड जेको एरिया ख़तमु थिए थो त पोइ डिज़र्ट शुरू थो थिए। जितां डिज़र्ट शुरू थिए थो उते मुंहिंजो ॻोठु आहे, त उतां मां निकितो आहियां वरी कराची खां पोइ हिकिड़ो सफ़रु थियो आहे, पोइ यको इहो तुर्कमानिस्तान, उज़्बेकिस्तान, ताशकंद, इहो जेके काज़किस्तान हिकिड़ी पट्टी आहे जेकी उहो वेंदी रशिया खां यूक्रेन, पोलैंड। इहो हिकिड़ो मुंहिंजो सफ़रु थियो कंहिं दौर में, जंहिं दिन टाइम आई थिंक आई वॉज़ 26, 25, 26 इहा एज आहे मुंहिंजी। त उहो अहिड़ो दौर हो जंहिं वक़्तु मोबाइलूं बि कोन हुयूं, सो हर औलाद खे, माना हर पीउ माउ खे पंहिंजो औलाद ॾाढो हूंदो आहे। अॼु मुंहिंजो नंढड़ो आहे एनली, त मां हुनखे घर खां ॿाहिरि बि न छॾींदो आहियां। त मुंहिंजो बाबा मूंखे यादि आहे, मूंखे एयरपोर्ट ते छॾणु आयो त उहो हुनजे अखियुनि में माना ॻाढ़ाण अची वई, उहो माना इज़हार न पियो करे सघे त तूं, छो जो हुनखे ख़बर न हुई त माण्हू काॾे वेंदो, हिन जा दोस्त आहिनि त केरु आहिनि, कहिड़े टाइप जा आहिनि। मां पंहिंजे दोस्तनि ॾे वञी रहियोसि पोइ, पर उहो मुंहिंजो ॾाढो हिकिड़ो ॾुखियो सफ़रु हो। उहो ज़िंदगीअ जो मुंहिंजो ॾाढो माना ट्रेजिटिकल सफ़रु हो, जंहिंमें मां मुख़्तलिफ़ मामलनि में ऐं ॾुखियो रहियुसि। ऐं मां वरी पोइ यूक्रेन खां जेको वापसीअ जो मुंहिंजो सफ़रु थियो आहे उहो बि ॾाढो ॾुखियो आहे। हालांकि मां हिते बाए एयर वियुसि, बाए एयर आयुसि, पर विच में हिकिड़ो स्पेस हुयो जेको ताशकंद खां अशकाबाद खां वठी जेको आहे सो बाए ट्रेन हो। उन ट्रेन में मूंखे जेके मामला पेश आया इमिग्रेशन जा, माण्हुनि जा, उहो माना मुंहिंजी जेकी एज हुई, अनएक्सपीरियंस एज हुई, उनखां अॻु में मां निकितल हुउसि, पाकिस्तान खां ॿाहिरि वियो हुउसि। मां हिकिड़ी टूर करे आयो हुउसि जेको आहे सो श्रीलंका, थाईलैंड ऐं कोरिया जी। तंहिं वक़्त में उमिरि मुंहिंजी 24 साल हुई, 25 साल। सो ईअं मां यात्री बचपन खां रहियो आहियां, पर इहो माना मुंहिंजो सफ़रु ॾुखियो सफ़रु हो। उन ते इहो जेको आहे सो नॉवलेट आहे। हा, बाक़ी बि शाइरी आहे तक़रीबन। सही सही सही। त इंशाल्लाह उहो सफ़रनामो पब्लिश, हा, अञा त उनजो को कोन आहे, थी सघे किथे केॾी महिल पब्लिश थी वञे। सही। ऐं हींअर कोई रिसेंटली पब्लिश कराइण जो इरादो बुक जो? रिसेंटली इहो अचे थो न, ब्लैक बेंडेड टाइम, जेको इहो आहे बेसिकली त सिंधी शाइरी आहे। सही। पर उन में हिकिड़ो हिसो अंग्रेज़ी आहे, हिकिड़ो सिंधी आहे। हा, ॿई माना कंबाइंडली इहो किताबु अचे थो, जंहिंजो प्रीफेस जेको आहे सो बैक टाइटल रखियो आहे, माई उहे आहे अमेरिकन आहे, जैन एल्बर्टो, उन लिखियो आहे। सो इहो रिसेंटली अचे थो। ठीकु। त सर हीअं तव्हां कहिड़ी शाइरी ॿुधाईंदो? शाइरी जेको बसि जेको मिज़ाज आहे मुंहिंजो शाइरीअ जो उहो ई ॿुधाईंदुसि। ज़रूरु। छो जे शाइरीअ में सभई मिज़ाज आहिनि, रोमांस खां वठी वेंदे माना ट्रेडिशन, धरती सभु आहिनि। पर मां जेको आहे सो एग्रेसिव जे हुनजी मुंहिंजी जेकी शाइरी आहे उहा थोरी रोमांटिक खां थियल आहे, पर अलाए छो काउंटेड न थींदी आहे। सही आहे, काउंटेड नथी थिए त बहितर आहे। सही आहे। बाक़ी तव्हांखे ॿुधाईंदुसि। जी जी ज़रूरु। हिकिड़ो गज़ल आहे मुंहिंजो,
त सुबुह खे सोचनि नथा ऐं शाम पछताइनि नथा, सुबुह खे सोचनि नथा ऐं शाम पछताइनि नथा, छो भला सभु चुप आहिनि, कुझु बि ॻाल्हाइनि नथा। वाह, सुबुह खे सोचनि नथा ऐं शाम पछताइनि नथा, छो भला सभु चुप आहिनि, कुझु बि ॻाल्हाइनि नथा। शाम केॾारो थी ॻाए बाख में ग़म जा गुबार, शाम केॾारो थी ॻाए बाख में ग़म जा गुबार, जाग जा झीणा सुबुह को रंग ई लाइनि नथा। हीर जा झोटा न झूलिया, हीर जा झूटा न झूलिया, रक़्स में आया न गुल, हीर जा झूटा न झूलिया, रक़्स में आया न गुल, छो चमन ख़ामोश आ का मुंद महकाइनि नथा। वाह, तुंहिंजी मिट्टी मास सम्झी ही मुसलसिल पिया पटिन, तुंहिंजी मिट्टी मास सम्झी ही मुसलसिल पिया पटिन, दर्द मां तूं देस निकिरी सो त ही चाहिनि नथा, दर्द मां तूं देस निकिरी सो त ही चाहिनि नथा। सर्द आहुनि में सुम्ही पिया ख्वाब सेरांदी करे, सर्द आहुनि में सुम्ही पिया ख्वाब सेरांदी करे, लुड़क तारों तार थी विया नेण ही नाइनि नथा। वाह, विया उन्हारा केतिरा केतिरा सारा सिकिया, विया उन्हारा केतिरा सारा सिकिया, हिकु नज़र जी पर किथे का घूर ई घाइनि नथा। मां ॾिसां मायूस ॿारनि जे अखियुनि ते दर्द थो, मां ॾिसां मायूस ॿारनि जे अखियुनि ते दर्द थो, ॾंभ ॾियनि थियूं ही निहारूं महक के पाइनि नथा। दिलि चवे थी सूर जा सभु लुड़क मेड़े मां रखां, दिलि चवे थी सूर जा सभु लुड़क मेड़े मां रखां, करब जो आलाप आणे दर्द छो ॻाइनि नथा। ख़्याल मुंहिंजा तुंहिंजे पोयां पिया अज़ल खां पंध में, ख़्याल मुंहिंजा तुंहिंजे पोयां पिया अज़ल खां पंध में, इश्क में ज़ाहिद अयाणा पर ही पछताइनि नथा। वाह, वाह, ऐं सुबुह खे सोचनि नथा ऐं शाम पछताइनि नथा, छो भला सभु चुप आहिनि, कुझु बि ॻाल्हाइनि नथा। वाह। छा कैफ़ियत हुई जंहिं टाइम जो तव्हां लिखियो? कैफ़ियत सिंध आहे, मुंहिंजी महबूबा सिंध आहे, मतिलबु हुनजे कंडीशन खे जॾहिं असां ॾिसूं था, जीअं पैदा थिया आहियूं त मूंखे पंहिंजो बाबा चवंदो तूं CSS ऑफिसर थी, पोइ मूंखे मुंहिंजा पोइ दोस्त थिया, मुंहिंजा उस्ताद थी विया, पर मूंखे बिल्कुलु हिकिड़े टके ॾे इहा ख़्यालु न आयो त मां CSS ऑफिसर थियां। अगरि मां करणु चाहियां त आई कैन डू इट, करे वञांसि, उहो मुंहिंजे लाइ मसइलो न हो, पर मां उन ॾे माइल ई कोन थियुसि, छो जो मूंखे सिर्फ़ु पाण हुकुमरानी, पाण जेकी आहे सो ख़ुशि रहणु, पंहिंजो जेको आहे सो उहो सम्झ में अॼु तोड़ी बि ताईं न आयो आहे। तॾहिं करे मां अनप्लान्ड माण्हू आहियां न, प्लानिंग वारो न आहियां, त ज़िंदगीअ जी प्लानिंग कजे, पोइ हीअं कजे, पोइ हीअं कजे, पोइ अहिड़े नमूने सां ज़िंदगी गुज़ारे, पोइ आख़िर में पोइ हीअं मरी वञिजे, अहिड़ी प्लानिंग कॾहिं मूंखे न रही आहे। हीअ गज़ल बि माना इन पस मंज़र जो आहे पंहिंजे माण्हुनि जे हवाले सां, त हू कुझु सोचनि ई नथा, सुभाणे लाइ बि न सोचनि था, अॼु जंहिं दौर मां गुज़री रहिया आहिनि उन लाइ बि नथा सोचनि पिया, पंहिंजे बचनि ते बि नथा सोचनि पिया त कहिड़ी शइ उन्हनि जे फेवर में आहे, कहिड़ी न आहे। इहो मैसेज आहे पंहिंजे माण्हुनि लाइ, पंहिंजे पाण लाइ, इहो न आहे त रुॻो उन्हनि लाइ मैसेज, इहो मूं लिखियो त पाण आहे, पर मूंखे पंहिंजे लाइ बि इहो मैसेज आहे, सभिनीनि लाइ मैसेज आयो। हा, सही। त तव्हां सोचो नथा ऐं चुप आहियो त उनजी वजह छा आहे। मतिलबु अहिड़ा सवाल आहिनि जेकर नसुर में असां खणी था अचूं त उहो अलाए उनखे पोइ छा चवंदा, कुझु उन ते घणियूं ॻाल्हियूं थींदियूं। शाइरी अञा अहिड़ो सब्जेक्ट आहे, तव्हां दिलि जी घणी ॻाल्हि करे वञो था ऐं घणो तव्हांखे ज़ोर पियो तव्हांजो शाइरी आहे। वाह, सही था चओ, ज़बरदस्त। सर, आपको कभी शौक हुआ शायर शायरी का? नहीं, मुझे इतना कोई ख़ास नहीं है, बस सुनने की हद तक है, सुनने की हद तक है, बस जो अच्छा लगता है तो उसको दोहरा देते हैं। कभी किसी को पढ़ा आपने इस तरह? नहीं, इतना ज़्यादा मुझे इस पर इंटरेस्ट ज़्यादा नहीं रहा मेरा, बिल्कुल भी नहीं इस पर। जी बिल्कुल सही। चलें तो फिर आपसे आपके ही जो है फील्ड पे बात करते हैं कि ये स्किल अगर कोई सीखना चाहे तो क्या सीख सकता है, और अगर सीखे तो कितना वक्त लगेगा उसे?
देखिए कोई भी चीज़ें मुश्किल नहीं होती है, बस ये कि इसमें इंटरेस्ट आपको शो करना पड़ेगा और फुल डेडिकेशन के साथ आप ये काम करें तो, और उम्र की भी इसमें कोई कैद नहीं है। हाँ, ज़ाहिर है। जो भी चाहे सीख सकता है, यंग जनरेशन भी और मेरे जैसे लोग भी सीख सकते हैं इसके अंदर। सिर्फ आपके पास एक कंप्यूटर होना चाहिए और कुछ में एक दो सॉफ्टवेयर वगैरह उसमें लोड कर लें, और आपका हाथ का जो फ्लुएंस है, मतलब फ्लुएंसी है, वो थोड़ी सी बेहतर होनी चाहिए उसमें। तो 4-6 महीने में आदमी सीख सकता है, कोई ऐसा मसला नहीं है उसमें। लेकिन ये कि बात सारी इंटरेस्ट बस इंटरेस्ट की होनी चाहिए और टाइम आपको देना है। डेली आपने करनी है प्रैक्टिस 2-3 घंटे कम से कम इसके ऊपर। आपने कितना वक्त इस पे प्रैक्टिस की थी? बस मुझे समझे कि 2014 से ही मतलब ये कि इसमें मैं काम कर रहा हूँ, और इसके अंदर मैं खुद ही इसे क्रिएशन, मतलब उसी के अंदर नई नई चीज़ें ढूंढना, टूल्स में घुसना, क्योंकि एक कंप्यूटर एक समंदर है ना, कोई भी सॉफ्टवेयर एक समंदर है समझ लें आप, यानी कि अनलिमिटेड है, यानी आपकी ज़िंदगी कम है और उसके अंदर इतनी सारी चीज़ें हैं, अब कर ही नहीं सकता कोई भी। लेकिन काफ़ी हद तक कोशिश की है कि मतलब उसमें टाइम लगा है काफ़ी मुझे, 4-4, 6-6 घंटे में डेली कंप्यूटर पे काम करता हूँ। तो उसमें नए नए टूल्स को दरियाफ्त करना, और फिर ये नई चीज़ मैंने क्रिएट की है, दोनों तीनों सॉफ्टवेयर को कॉम्बिनेट करके, मतलब ये मैंने चीज़ तख्लीक की है। सही। तो आपको क्या लगता है कि जैसे आप 2014 से काम करते आ रहे हैं, तो अभी आपको कुछ बेटरमेंट खुद में फील हुई है? बिल्कुल, ओवर द टाइम आप अपने आप को अच्छा कंफर्ट जोन के अंदर समझते हैं और फ्लुएंसी आपकी अच्छी हो जाती है। टाइम थोड़ा सा कम के अंदर आप काम कर सकते हैं, क्योंकि सारी ABC आपको मालूम हो जाती है, तमाम ग्रोन्स एंड पॉन्स वगैरह तमाम चीज़ें, अप डाउन्स तमाम चीज़ें पता चल जाती हैं। तो नई नई चीज़ें भी होती हैं, नए नए फ़ॉन्ट्स वगैरह आपके ऊपर बहुत सारे उसके अंदर अवेलेबल हैं, कस्टमाइज बने बनाए हैं, उसको आप यूटिलाइज़ कर सकते हैं इसी काम के अंदर। चाहे इंग्लिश के, उर्दू, किसी भी लैंग्वेज के फ़ॉन्ट्स वगैरह मिल जाते हैं। डिफरेंट किस्म के बैकग्राउंड्स वगैरह आपको एक से एक मिल जाते हैं। सही। तो बड़ा इजी हो गया है मतलब कंप्यूटर के ऊपर। बस ये है कि आपके अंदर अपनी क्रिएटिविटी होनी चाहिए। मैं किसी को कॉपी नहीं करता हूँ, ये मेरा अपना जो काम है 100% मेरी अपनी क्रिएटिविटी है सारी। ये तो बहुत अच्छी बात है सर। ये है। चलें यहाँ पे एक ब्रेक ले लेते हैं, यहीं जल्दी हाजिर तक हो। वेलकम बैक व्यूअर्स, बेर तव्हांखे भली कार कंदासीं रंगन भरी शाम में। सर, जीअं मां पहिरियां बि तव्हां सां ज़िक्र करे चुकी हुअमि त तव्हां माशाल्लाह गाना लिखिया, इलाही फ़नकारनि ॻाया, हाणे कुझु लिखो था गाना या हाणे सफ़ा छॾे ॾिना अथव? न, शाइरी त कंटिन्यूटी आहे, उहा बस इहो आहे त शाइरी जो को टाइम त कोन हूंदो आहे, पर उहा थींदी रहंदी आहे आहिस्ते आहिस्ते, कॾहिं राति जो, कॾहिं ॾींहं जो, कॾहिं साल में, कॾहिं 4 महीने में, कॾहिं 2 ॾींहंनि में, उहा थींदी रहे थी। उहा कंटिन्यूटी आहे उन उनजी स्पीड कॾहिं घटि हूंदी आहे, कॾहिं वधंदी आहे। छो जो वरी मां जा वर्जन मौसीक़ी हिकिड़ो आहे त रिलेटेड वर्जन इहो हुन सां शाइरी सां, पर उन में थोरो लाज़मी ऑडियो लैब जे हवाले सां जेको कमु कयूं था असां, उन में थोरी मेंटली इन्वॉल्विंग थी त उहो ॾे माण्हू थोरो डिवाइड थिए थो। ॿियो पेंटिंग में बि माण्हू जॾहिं इन्वॉल्व थिए थो त उॾे डिवाइड थिए थो, त पोइ जॾहिं उहो बि क्रिएटिव वर्क आहे न। अगरि एब्स्ट्रैक्ट ते मां कमु करे रहियो आहियां त उहो मुंहिंजो मौज़ू मुंहिंजो आहे ऐं सिलेक्ट मां कयां थो, त उन ते मेंटली इन्वॉल्व थियणो थो पए। जॾहिं इहे शयूं थींदियूं आहिनि त पोइ हिकिड़ो पासो वरी थोरो घटिजी थो वञे। पोइ शायदि ज़ाहिर आहे, हीअं जेको तव्हां एब्स्ट्रैक्ट ते कमु करे रहिया आहियो, त हिकिड़ी तव्हांखे उहा पेंटिंग कंप्लीट करण में केतिरो वक़्तु लॻंदो आहे? इहो पेंटिंग जे माना लेवल ते आहे त पेंटिंग कंहिं लेवल जी आहे। हिकिड़ी अहिड़ी पेंटिंग आहे जेकी मां हिकिड़े ॾींहं में कंप्लीट करे सघां थो। अच्छा। हिकिड़ी अहिड़ी पेंटिंग आहे जेकी 2 कलाकनि में कंप्लीट कयां करे सघां थो। उहा एब्स्ट्रैक्ट में उन में रुॻो स्ट्रोक हलाइणा पवंदा आहिनि। ईअं तव्हांखे 5 मिंट असां जहिड़ो माण्हू हीअं करे त अलाए छा ठही वेंदो। स्ट्रोक हलाइणा पवंदा आहिनि। हिकिड़ी पेंटिंग अहिड़ी हूंदी आहे जेकी तव्हांजी 5 ॾींहंनि खां 10 ॾींहं खाई वेंदी आहे। सही। उहा थोरी उन में डिटेल वर्क हूंदो आहे। सही। उहे मुंहिंजी आंदियूं आहिनि जेके तव्हांखे मां ॾेखारे बि सघां थो,
पर उहे थोड़ियूं माना मुख़्तलिफ़ मिज़ाज जूं आहिनि, हितां जूं उहे पेंटिंग्स लाइ मूं ठाहियूं कोन्हनि। सही सही। त उन में डिटेल वर्क हूंदो आहे। उन में हिकिड़ी पिक्चर हूंदी आहे, फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ी औरत जी पिक्चर आहे जेकी डांस करे थी पई फॉर एग्ज़ाम्पल, त उन जी बैकग्राउंड में जेको आहे उहो घणो कमु थियल हूंदो आहे। हिकिड़ी हूंदी आहे फिगर, हिकिड़ी फिगर ते कमु करिणो आहे, जीअं अलाह लिखियो पियो आहे त हिकिड़ो उन हाणे इन अलाह जे पुठियां जेको साओ कलर आहे लिखियो पियो आहे, हाणे इन जे साए कलर में केतिरो कमु थियल आहे ऐं छा छा थियल आहे, इहो उनजो बेक, हा इहो डिटेल वर्क चइबो आहे। उन में इहो कंहिं में बि थी सघे थो, कैलीग्राफी में बि थी सघे थो, एब्स्ट्रैक्ट में बि थी सघे थो, फाइन आर्ट में बि थी सघे थो, पर लाज़मी एब्स्ट्रैक्ट जेको आहे सो पोइ ॾुखी फील्ड आहे। उनखे घणियूं शयूं उनखे इंटरनेशनली मार्जन करणियूं थियूं पवनि, त उहो त पेंटिंग ते हूंदो आहे। ॿनी हिन में पर आम ते पेंटिंग जेकी आहे माण्हू वेही आराम सां करे, प्रेशर बि पाण जे मथां न ॾिए, त उहा 5 ॾींहं 6 ॾींहं सुकून सां कमु करे। हा सही। उहा माना मज़े सां तव्हां वियो, तव्हांजो मूड हुजे त कमु कयो, मूड न हुजे त छॾियोसि फ़िलहाल, उहा तव्हांखे 5 ॾींहं 8 ॾींहं सही मैक्सिमम। सर ये जो बात कर रहे थे कि अल्लाह वाली जो पेंटिंग है, इसमें जो कलर्स आपने यूज़ किए ये ज़रा बताएंगे कौन कौन से शेड्स हैं? ये ग्रीन है, लाइट ग्रेडियंट कहलाते हैं। ये कंप्यूटर में ये जो है ना जो कॉम्बिनेशन होता है, मल्टीपल कलर्स होते हैं, वो ग्रेडियंट्स कहलाते हैं। तो इसमें ये ग्रीन और ये ब्लू का शेड दिया हुआ है, इसके अंदर टच दिया हुआ है। और ये रेड जो आ रहा है ये क्या है? ये रेड कलर ही है, मतलब इसको बिल्कुल डिफरेंट अंदाज से इसको किया है, मतलब फुल उसको सर्किल नहीं किया है, बिल्कुल हाफ किया है। यही इसकी अट्रैक्शन है, मतलब अल्लाह की जो अट्रैक्शन है इसके अंदर, यही हाफ सर्किल है, समझ लें आप। रेड अच्छा सही। तो पहले मैंने वो फुल सर्किल किया, तो मैंने कहा कि कुछ डिफरेंट होना चाहिए, अच्छा तो उसको हाफ किया मैंने, तो ये थोड़ा सा एक बिल्कुल यूनिक लग रहा है। सही जी। इसी तरह ये कुल औज़ु बिरब्बिन नास मलिकिन नास, इसके अंदर चांद, इसमें जो सीन जो है उसको थोड़ा सा अट्रैक्टिव बनाया गया है, ताकि आई कैचिंग बनाने के लिए कोई ना कोई एक चीज़, एक सेगमेंट को थोड़ा सा उजागर करना होता है, उसको प्रोमिनेंट करना होता है। इसी तरह रब्बे ज़िदनी इल्मा के अंदर अब ये कुरान ऊपर देख रही हैं, ये इसकी अट्रैक्शन है, बिल्कुल है, मतलब ये चीज़। अब जिस तरह नीचे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम में ये इसके नुक्ते, ये आपके जी बिल्कुल, तो ये कोई एक चीज़ इसके अंदर ऐसी होती है आई कैचिंग, जो उस पूरे को जो है ना जाज़िब नज़र बनाती आपने ये ऑरेंज टाइप कुछ जी बिल्कुल बिल्कुल, ये जैसे प्लेट का एक वो दिया हुआ है, हाँ। बैकग्राउंड, और उसके अंदर ब्लू और येलो कलर का जो है ना वो आपको दिया गया है पीछे। इसमें ये भी बहुत खूबसूरत लग रहा है कलर, ब्लैक और ब्लू कॉम्बो इसका, और फिर बीच में ये ऑरेंज, ये भी बहुत खूबसूरत बैकग्राउंड के अंदर इसको मैंने थोड़ा सा लाइट और डार्क ब्लू शेड दिया हुआ है। तो आपकी ये जो कैलीग्राफी है और जो डिजिटल कैलीग्राफी है, सॉरी डिजिटल कैलीग्राफी और वो जो नॉर्मल कैलीग्राफी है, क्या फ़र्क है उसके अंदर? नॉर्मल तो फिर वो हैंडमेड ही आप कह सकते हैं ना, हैंडमेड जो होती है वो ज़्यादा मुश्किल है, ये ज़्यादा तो वो मतलब हैं तो दोनों ही मुश्किलें, लेकिन ये कि आपका इंटरेस्ट और आपकी हाथ की फ्लुएंसी जो है ना जिस पे ज़्यादा चल जाए आपकी, ये तो बिल्कुल ही एक अलग डिफरेंट हो गया ना कंप्यूटर आने के बाद। मतलब ये चीज़ें हुई हैं, मतलब जो असल कैलीग्राफर जो होते हैं वही होते हैं वो जो हाथ से करने वाले होते हैं, मतलब हैंडमेड, जैसे कैनवस के ऊपर बनाई जाती हैं, जैसे सादकिन साहब करते थे, या और बहुत से रिनाउंड मतलब हैं इस तरीके से। और हुकूमत लेवल पर अगर हम बात करें तो आपके काम की पज़ीराई हुई कभी या नहीं हुई? नहीं, मैं जिस तरह मैं एक्सपेक्ट करता हूँ उस तरीके से नहीं हुई है। और भी ये मैं मतलब हुकूमती इदारों से मैं इस चैनल के तवस्सुस से ही मैं कहना चाहता हूँ कि अगर आर्ट्स काउंसिल का कोई ज़िम्मेदार ओहदेदार मतलब ये प्रोग्राम देख रहा है, तो हमें भी इसके मौका दिया जाए कि उस फोरम के ऊपर हम अपने आर्ट वर्क को जो है वो डिस्प्ले करें, और शोकेस हमारा भी होना चाहिए इसमें। जिस तरह दूसरे लोगों को मौका दिया जाता है, तो हमें भी उस लेवल पर, उस फोरम के ऊपर हमें ये मौका दिया जाए। सही। तो यही मैं कहना चाहूँगा। पाकिस्तान के अंदर डिजिटल कैलीग्राफी का क्या स्कोप है? स्कोप तो बहुत ब्राइट है, मतलब मैं तो समझता हूँ कि एक बिल्कुल जैसे दूसरे इदारे बने हुए हैं, एक बाकायदा इसका एक सेपरेट डिपार्टमेंट होना चाहिए जिसके अंदर बाकायदा ट्रेनिंग दी जाए लोगों को। बहुत से लोग इसके अंदर लड़के लड़कियाँ मतलब इसके अंदर इंटरेस्ट रखते हैं, लेकिन उनको कोई ऐसा एक फोरम नज़र नहीं आता उनको कि जहाँ पे जाके वो ट्रेनिंग वगैरह हासिल कर सकें। इस तरह जैसे कंप्यूटर वगैरह की ट्रेनिंग सेंटर हैं, तो ये कैलीग्राफी भी एक बहुत बड़ा सेगमेंट है। उसके अंदर डिफरेंट डिपार्टमेंट्स हो सकते हैं, जहाँ पर अब ये गवर्नमेंट की सत्ता के ऊपर ये चीज़ एस्टेब्लिश होनी चाहिए। सही।
تو اس کی اچھی خاصی مطلب ہے اگر گورنمنٹ اس کو کمرشل بیسس کے اوپر اس کو لے کر جائے تو مڈل ایسٹ کے اندر بہت اس کی ڈیمانڈ ہے, صحیح, اور ایک اچھی خاصی مطلب ہماری ایکسپورٹ ارننگ ہو سکتی ہے اس سے ڈفرینٹ کنٹریز کے اندر. صحیح. انشاءاللہ اللہ پاک سب کے حق میں بالکل. بہتر کرے, آمین. سب کے لیے آسانیاں پیدا کرے. سر इहो लास्ट में तव्हांखां हिकिड़ी पोएट्री ॿुधंदासीं छो जो प्रोग्राम जो वक़्तु बि हिते ख़तमु थी रहियो आहे. का पोएट्री ॿुधाइणु चाहींदव बिल्कुलु तव्हांखे ॿुधायूं था. या झुंगारींदव कुझु? न झोंगारण असांजे वस मां ॿाहिरि थी वेंदो. हा ॿियो चवां तव्हांखे चयो न कंपोज़िशन मुंहिंजो शौक़ु आहे जी. पर उहा ठाहे के मुंतक़िल कंदा आहियूं कंहिंखे. पर सर कुझु त ॿुधा न सो तव्हांखे गज़ल ॿुधायां थो. ठीकु आहे. त हिकिड़ो नंढे बहर ते गज़ल आहे जी. त निगाहुनि सां फौलाद पघराइजे, निगाहुनि सां फौलाद पघराइजे, शिकस्तुनि खे सोभुनि में बदिलाइजे. वाह. निगाहुनि सां फौलाद पघराइजे, शिकस्तुनि खे सोभुनि में बदिलाइजे. सही. ऐं ख़्यालनि जे खिते में आसांत छो, ख़्यालनि जे खिते में आसांत छो, अचो कुझु ज़मीरनि खे जाॻाइजे. वाह वाह. ख़्यालनि जे खिते में आसांत छो, अचो कुझु ज़मीरनि खे जाॻाइजे. चपनि ते रखूं चुप छा फ़ाइदो, चपनि ते रखूं चुप छा फ़ाइदो, घणो थी वियो हाणे ॻाल्हाइजे. चपनि ते रखूं चुप छा फ़ाइदो, घणो थी वियो हाणे ॻाल्हाइजे. फिरनि रोज़ फितरत जा फ़ानूस पिया, फिरनि रोज़ फितरत जा फ़ानूस पिया, सदा सूंहं सारीअ खे साराइजे. ऐं उथे गूंज ऐवान ऊंधा थियनि, उथे गूंज ऐवान ऊंधा थियनि, अहिड़ो गीच धरतीअ जो ॻाराइजे. वाह. असां जूं अखियूं आस में हिन यको, असां जूं अखियूं आस में हिन यको, न एॾो बि मन कंहिंखे तरसाइजे. ऐं उथो हिमथूं ही हमालिया कयूं, उथो हिमथूं ही हमालिया कयूं, कढी ख़ौफ़ सारो ई उछलाइजे. ऐं असां जूं अखियूं आस में हिन यको, असां जूं अखियूं आस में हिन यको, न एॾो बि मन कंहिंखे तरसाइजे. कजे सूंहं वारनि सां कहिड़ो हिसाबु, वाह वाह. कजे सूंहं वारनि सां कहिड़ो हिसाबु, न खटिजे हितां रोज़ हाराइजे. वाह वाह. कजे सूंहं वारनि सां कहिड़ो हिसाबु, न खटिजे हितां रोज़ हाराइजे. मुहबत जे मौसम जे वजदान में सॼो ई संसार झूमाइजे. उमेदुनि में आसूं उजाला करे, कढी नफ़रतूं प्यार पाराइजे. चई सच ज़ालिम खे थी रूबरू, चई सच ज़ालिम खे थी रूबरू, खणी ख़ौफ़ ज़ाहिद न घबराइजे. वाह 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 वाह. ज़बरदस्त. निगाहुनि सां फौलाद पघराइजे, शिकस्तुनि खे सोभुनि में बदिलाइजे. वाह. ज़बरदस्त, बेहतरीन. थैंक यू सो मच सर, आपका भी बहुत शुक्रिया सर. थैंक यू. और लास्ट में कोई मैसेज देना चाहेंगे आप? बस मैं अपने काम के हवाले से बात मतलब कोई भी मैसेज, पब्लिकली मैसेज देना चाहें, अपने काम के हवाले से देना चाहें? बस यही मैं तो ये कहूँगा कि आर्ट लवर्स जितने भी हैं वो अगर इस प्रोग्राम को देख रहे हैं तो उनको अप्रिशिएट करें उनको, और हुकूमती लेवल के ऊपर अगर इनको इंट्रोड्यूस, अगर कोई भी ऐसा मतलब ये कि ज़िम्मेदार अफराद ये देख रहे हैं प्रोग्राम, तो उसकी तवज्जो तो हम लोगों को थोड़ा सा उसको मोटिवेट करना चाहिए इस प्रोग्राम के लिहाज से. सही. ताकि ये आगे हर फोरम के ऊपर जो है ना इसको पजीराई हासिल हो. सही. ज़बरदस्त. जी सर, कोई मैसेज? मैसेज असांजो इहो आहे त बसि सिंध जेकी आहे सो हिकिड़ी अमन जी धरती आहे, प्यार जी धरती आहे. ऐं उन जी तहज़ीब बि अमन ऐं प्यार खे जेको आहे सो तशरीह करे थी. सो पंहिंजे ॿारनि खे प्यार सेखारियो त प्यार समाज जो केतिरो मतिलबु मज़बूत हिसो आहे. पढ़ाइजे, पंहिंजे ॿारनि खे पढ़ायो, तालीम ॾियारियो, उन्हनि खे शौर ॾियो. सही. मौसीक़ी अगरि ॿुधो था त उहो सुठी मौसीक़ी ॿुधो. सही. किताब सुठा पढ़ो, फेसबुक खे घटि टाइम ॾियो. ऐं सोहबत सुठी रखो. सोहबत सुठी रखो. सोहबत वॾो मैटर करे थो. इहो लफ़्ज़ सोहबत, संगत, इहा सुठी हूंदी
त इंसान मुंहिंजे ख़्याल सां बहितर ज़िंदगी गुज़ारे सघे बिल्कुलु। सो इनशाला ज़िंदगी रही त तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं तेसीं ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़